इहो त ॿुधाए कहिड़े जंग जो रिच आहीं? मुंहिंजो मतिलबु केरु आहीं? साहब मां आलू आहियां, आलू परीअ जो मुड़ुसु। साहब कूड़ थो ॻाल्हाए, परीअ जे मुड़ुस जे दावा करण जे ॾोह में गिरफ़्तार कयांसि। तरस तकड़ा सिपाही, अञा जांच हले पई। हा त आलू अजड़ा रिच माण्हू, जे तूं आलू न आहीं त पोइ केरु आहीं? ऐं जेकॾहिं तूं आलू आहीं त पोइ तोखे एतिरो मेकअप कंहिं कयो आहे? बाबा किथे बीठल हिकु सिपाही ऐं ॿिनि गाडल हरी मुंहिंजा धाड़ा ई कढी छॾिया। तो वो धाड़ा भी निकिरंदा है क्या? साहब हिन के थाने ते ता खणी हलो, पाण रोज़ाना हिन मो किलो धाड़ा कढदासीं। तकर न कर तिरकणा सिपाही, मूंखे जांच करणु ॾे, जांच। हा त मिस्टर आलू, बैंक वारे गार्डन तुंहिंजो मेकअप छो कयो? ऐं शहरी पुलिस वारे तोखे लितर छो आहियां? साहब मूं सोचियो त मथां बैंक में बेनामी मुंहिंजो बि अकाउंट हुजे, पर बैंक वारो मैनेजर मूंखे बैंक मां कढी पियो छॾे ऐं मां वरी बैंक में वञा पियो ऐं हू कढियल पिया। पोइ त मां अची जो वतां अरे मुंहिंजा दाड़ा ई कढी छॾियो। बरात थाणनि जी धप तो मां अचे पई। हाणे वञ घर, पर वाट ते वेंदी सीजी पोइ घर वञजाए, मथां परी रिच सम्झी डिॼी न वञे। हा साहब वञा थो। परी ओ मुंहिंजी परी। आओ ढोलण तोखे हार पाया, अंगण मुझे ते आ, ओ अंगण मुझे ते आ, जीअं सदा हरे राणल तुंहिंजी मां। तर तकड़ करे न वेजाए। भला जेकॾहिं इजाज़त ॾिजो त वेहा। हा हाणे भले तूं वेह। पक वेहा? हा पक वे। सेठियाणी इजाज़त आ? हा इजाज़त सफ़ा मोकल अथई वे। चिलकड़ी चिलके दी भई तू ॿुधा। हा मुंहिंजा जानवर हाणे धूड़ पाए, मुंहिंजो मतिलबु आहे वेही रहो। गरीब माण्हू तूं मूंसां गॾु न वेह, मूंसां गॾु वेहण जी तुंहिंजी ओता कई न आहे। असां आशिकनि जी ओता कई अलॻि आ, अलाए छो असां ते सड़ियो पियो ही जग आ, अलाए छो असां ते सड़ियो पियो ही जग आ असां। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।